सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। कुछ वक्त तक हिकिड़ी माता मुड़ी आई, चङो वक्त हाणे गुज़ारे वई आहे, पोइ ॾाढो प्यार सां शेवा कंदी, चङे नमूने हलंदी, नेम ध्यान सिमरन कंदी, कंहिंसां चङो हलण शहर में, लेकिन इज़त हूंदी हुअसि पंहिंजी जॻह ते, प्यार सां हूंदी। पोइ हिकिड़ी ॾींहुं आई, चई मूंसां हिकिड़ी घटि न घटी आहे। मां चयो कीअं? चयो मां कुझु ॾींहं थिया ईअं पाड़े में वियमि पए, सॻिड़ो सत्संग हलियो पए, सभु सत्संग हलियो पए, वरी मां बि चयूं अचो त मां बि वियुमि, वधी अच त विया वेठासीं, उन्हनि बि ॻाल्हियूं कयूं, मां बि ॻाल्हियूं कयूं, कुझु मां ॿुधायो, कुझु उन्हनि ॿुधायो, कुझु उन्हनि चयो, कुझु मां चयो, उन्हनि जूं ॻाल्हियूं मूंखे चङियूं लॻियूं, मुंहिंजियूं उन्हनि खे चङियूं लॻियूं, तंहिंजे करे असां प्यार में हाल वाल कयासीं। ऐं वरी मूंखे चवंदा आहिनि वरी सुभाणे वरी अचिजांइ। चयो मां वरी सुभाणे के वियुमि, असांजो प्यार वधंदो वियो, ॻाल्हियूं सुठियूं सुठियूं निकिरंदियूं वयूं। ईअं कंदे हफ़्तो ॾाढी थिया, हाणे मूंखे आराम बि न हूंदो भई सत्संग में वञा, हुते वेहा, कुझु कयां। ऐं 15-20 ॾींहं गुज़रिया, असां जेको बि हुयो, हाणे उन्हनि खे मुंहिंजी तरफ़ हुजे, मूंखे उन्हनि जी हुजे, पाण में रोज़ मिलियूं पिया। त जीअं मां 15-20 ॾींहं गुज़रिया नेम में वेठमि, त मुंहिंजी नेम जेको मां ॾिसां पई, त हिकिड़ी लंबी सीढ़ी आहे, ऐं सीढ़ी जे अॻियां उहो शहंशाह सतगुरु साईं सतरामदास बीठा आहिनि, गॾु भगत साहिब बि बीठा आहिनि, टी मां गॾु बीठी आहिनि। सो जीअं बि थियासीं, उस चयो साईं चयो अच त मथे हलूं। से ईअं चई, उहो 4-5 ॾाका चढ़ी विया, पोइ भगत साहिब 2-3 ॾाका चढ़ी वियो, मूंखे चयो तूं बि अच, त मां हिकु ॾाको चढ़ियो, ॿियो चढ़ी न पई सघां। मां चयोमांसि मां नथी चढ़ी सघां, इन करे ॾाढी कोशिशि कई, पर मूंखे ॿियो ॾाको चढ़जे ई नथो। त मूंखे चयो असां चढ़ूं था, तूं छो थी चढ़े, आहे त ॾाकिड़ साॻी न, असां चढ़ूं था तोखे छो अच। ऐं ईअं चढ़ी करे 2-3 ॾाका ॿिया चढ़ी विया, भगत साहिब पोयों चढ़ी वियो, ऐं मां बि थी रहियमि। तॾहिं मां ॾाढी कोशिशि कई, जेतिरी पहुची मां ॿियो ॾाको न पई चढ़ी सघां। तॾहिं मां चयोसीं मूंखो नथो चढ़जे, तो हेठि लही आया। छा आहे न, जेका सीढ़ी आहे, इहा मालिक जी रहमत जी सीढ़ी आहे। ज्ञान चङी चीज़ आहे, सुठी ॻाल्हि आहे, असांखे ज्ञान हुजणु खपे, ज्ञान असांजो पहिरियों ॾाको आहे। जेकॾहिं ज्ञान सिर्फ़ु ॻाल्हियुनि में रहिजी वेंदो त पोइ कंहिं कम जो न रहंदो। ज्ञान सां गॾु उहो कर्म हुजे, जेको असांजी ॿुधूं, जेको चऊं, जेको ॻाल्हायूं, जेको ॻाल्हायूं, उन ते असांजो अमल बि हुजे। छड़ो ॻाल्हियूं असांखे कुझु बि न करे ॾींदियूं, छाकाणि त वेंदासीं मालिक जी दरबार में वेंदासीं, असां को इहो थोरो पुछियो हूंदो छा ॿुधी आहे, छा ॿुधाई आहे, छा चई आहे, छा चवाए आहे, छा ॻाल्हाए आहे, छा ॻाल्हाए आहे, अहिड़ो कोई सवाल कोन थींदो। उते अगरि कोई सवाल थियो त इहो थींदो छा करे आहे, छा करे या कराए आहे, पंहिंजो हिसाब ॾे। तंहिंजे करे ज्ञान सां गॾु कर्म हुजे, ऐं कर्म सां गॾु मालिक जी भक्ति हुजे, रहमत हुजे। हे मालिक जी मंज़िल जी सीढ़ी आहे। जॾहिं भक्ति सां गॾु मालिक जी रहमत खे खणी करे, ज्ञान कर्म खे खणी करे हलंदो, उनमें विश्वास हूंदो, उन मालिक खे साम्हूं रखी करे हलंदो, त हमेशह उनजी आशीर्वाद, उनजी रहमत ॾिसण में ईंदी। जेकॾहिं भक्ति न हूंदी, सिर्फ़ु ज्ञान ऐं कर्म हूंदो, त पोइ असांजो अहंकार वधंदो, वॾाई वधंदी। पोइ हर ॻाल्हि में चवंदो हे बि मूंखे ॼाण आहे, मां हे कुझु करे ॾेखारियो, हीअं कयो, सॼो अहंकार एतिरो वधी वेंदो जो जेतिरा कर्म न कंदासीं, उनखां वधीक ॻाल्हाइण ऐं अमल में पंहिंजा पाप खणी करे वेही रहंदासीं। तंहिंजे करे भक्ति प्यार जो नालो आहे, ज्ञान सम्झ जो नालो आहे, कर्म अमल जो नालो आहे, ऐं भक्ति जो मक़सदु आहे परमात्मा। असां उन ताईं पहुचूं, असांजी मंज़िल ॼण ब्रह्मांड जा मालिक बणिजूं। ज्ञान जो मक़सदु आहे समझ, ऐं कर्म जो मक़सदु आहे उन तरफ़ वधणु।
ऐं उन रस्ते ते असां सभु इंसान हलंदा पिया असांजी इन करे तिरुपति थींदी न आहे, छाकाणि असांखे पंहिंजी मंज़िल खपे ऐं उन खे पाइण जे लाइ असां जेको बि उन सचे साईं जे नाले ते ईश्वर जे नाले ते जेके प्रोग्राम रखंदा आहियूं, कुझु कंदा आहियूं, मंदर में वेंदा आहियूं, चाहत रखंदा आहियूं, सभु उन हिकिड़ी कड़ी हूंदी आहे। छाकाणि त असां पंहिंजो घर बणाईंदा आहियूं, कॾहिं कॾहिं असांजी हिकिड़ी सोच हलंदी आहे, असांखे कुझु घुरणु खपे मालिक या न घुरणु खपे। हिकिड़ो आम तो सवाल हलंदो आहे, काफ़ी दफ़ा पुछंदा आहिनि भई मालिक असांखे घुरणु खपे या न करणु खपे, आसीस वठणु खपे या न वठणु खपे, दुख लाहिणु खपे या न लाहिणु खपे, हे काफ़ी हिकिड़ा सवाल हलंदा आहिनि। हक़ीक़त में खपे न खपे हिकिड़ी चीज़ ज़रूरु यादि रखिजो, हिकिड़ो संत हो, ॾाढो प्रेम था, पोइ हिकिड़ो आयुसि, चई मां मंदिर में तो जाऊं तो भगवान से क्या मांगू, मालिक से क्या मांगू? तो संतोष मालिक से मत मांगना। तो मालिक से ना मांगू तो बाकी किससे मांगू? बाकी बचता ही कौन है? चलिए मालिक से मत मांगना। जैसे मालिक से कब जाऊं उनसे ना मांगू, कुछ ना कहूं, जब मैंने ना कब की, मैंने तो मना तो नहीं किया, मैंने कहा मालिक से मत मांगना। जैसे मालिक से मत मांगना कैसे, मैं क्या करूंगा, किससे मांगू, ना मांगू, करूं क्या? जब मालिक से मत मांगना। जब मत आ गई तो सब कुछ आ जाएगा जो भी है, मालिक से मत मांगना बस। जॾहिं समझ अचे, मत अचे, बुद्धि अचे, तो पोइ सभु कुझु अची वेंदो।